ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 20/4/2026। अॼु मिठा मिठा ॿार था चवनि था मिठी मिठी ॿार तव्हां ईश्वर सैल्वेशन आर्मी आहियो। तव्हांखे सभिनि जी सदगति ॾियणी आहे, सभिनि खे सदगति ॾियणी आहे, सभिनि जी प्रीत हिकु बाप सां जुटाइणी आहे। प्रश्न आहे, मनुष्य पंहिंजो अक़ल कंहिं ॻाल्हि में लॻाईंदा आहिनि ऐं तव्हां पंहिंजो अक़ल किथे लॻाईंदा आहियो? उत्तर आहे, मनुष्य त पंहिंजो अक़ल आकाश ऐं सृष्टि जो अंत पाइण में लॻाइनि था, लेकिन इन सां त कोई फ़ाइदो न आहे। इन जो अंत त मिली न सघंदो आहे। तव्हां ॿार पंहिंजो अक़ल लॻाईंदा आहियो पूज्य ठहिण में, उन्हनि खे दुनिया न पूजदी। तव्हां ॿार त पूज्य देवता ठहींदा आहियो की तव्हांखे पाए करे असां जहान पाए छॾियूं। ओम शांति। ॿार सम्झी विया आहिनि ये ज्ञान मार्ग, उहो भक्ति मार्ग। हाणे प्रश्न उठंदो आहे कि भक्ति मार्ग सुठो या ज्ञान मार्ग सुठो। ॿ चीज़ हूंदियूं आहिनि न। चइबो आहे ज्ञान सां सदगति थींदी आहे, ज़रूरु चईंदा भक्ति ऐं ज्ञान ॿ अलॻि अलॻि आहिनि। मनुष्य सम्झंदा आहिनि कि भक्ति करण सां ज्ञान मिलंदो, तॾहिं सदगति थींदी। भक्ति जे विच में ज्ञान अची न सघंदो आहे। भक्ति सभिनि जे लाइ आहे, ज्ञान बि सभिनि जे लाइ आहे। हिन समय आहे बि कलयुग जो अंत, त ज़रूरु सभिनि जी सदगति थींदी न। हिन करे पुकारंदा बि आहिनि ऐं ॻाईंदा बि आहिनि कि ॿिया संग तोड़, हाणे तव्हां संग जोड़ो, है न। भक्ति सभिनि जे लाइ आहे, ज्ञान बि सभिनि जे लाइ आहे। हिन समय आहे कलयुग जो अंत, त ज़रूरु सभिनि जी दुर्गति हूंदी। इन करे पुकारंदा बि आहिनि, ॻाईंदा बि आहिनि कि ॿियो संग तोड़, हाणे तव्हां संग जोड़ो। हाणे उहो कंहिंसां गॾु जोड़ंदा, इहे त सम्झंदा न आहिनि। अक्सर करे करे बुद्धि श्री कृष्ण तरफ़ वेंदी आहे, इहे असां सची प्रीत तव्हां संग जोड़ूं। त जॾहिं श्री कृष्ण सां ई प्रीत जोड़ंदा आहिनि त पोइ गुरू गुसाई ॿियो कंहिंजी दरकार ई न आहे। भई जॾहिं श्री कृष्ण सां जोड़ो था त ॿियो कंहिंसां छो था जोड़ो, दरकार ई न आहे। श्री कृष्ण खे ई यादि करिणो आहे न। श्री कृष्ण जो चित्र त सभिनि वटि आहे। श्री कृष्ण जयंती बि मल्हाईंदा आहिनि, पोइ ॿियो कोई वटि वञण जी दरकार छा आहे। जीअं मीरा जे लाइ हिकु संग जोड़ी काम काज कंदे बि श्री कृष्ण खे ई यादि कंदी हुई। घर में रहण करण खाइण पीअण त थींदो ई आहे। सची प्रीत हिकु श्री कृष्ण सां जोड़ी, जीअं कि उहो आशिक़ ऐं उहो माशूक़ थी वियो। श्री कृष्ण खे यादि करण सां फल बि मिलंदो आहे। श्री कृष्ण खे त सभु ॼाणंदा आहिनि, ॻाईंदा बि आहिनि। सची प्रीत असां तव्हां सां जोड़ी, ॿियो संग तोड़ी। हाणे ऊच ते ऊच सचो त परम पिता परमात्मा ई आहे। सभिनि खे वरसो ॾियण वारो हिकु बाप, उन्हनि खे कोई बि ॼाणंदा न आहिनि। भले चईंदा आहिनि परम पिता परमात्मा शिव आहे, परंतु कॾहिं ईंदा आहिनि इहे न ॼाणंदा आहिनि। शिव जयंती हूंदी आहे त ज़रूरु ईंदा हूंदा न, कॾहिं त कॾहिं कीअं ईंदा, छा अची करे कंदा आहिनि, कंहिंखे पतो न आहे। कोई बि मनुष्य मात्र न ॼाणंदा आहिनि कि शरीर जी सदगति कंदा आहिनि शिव बाबा, परंतु कीअं कंदा आहिनि, सदगति जो अर्थ छा आहे, कुझु बि न सम्झंदा आहिनि। शिव बाबा त ज़रूरु स्वर्ग जी बादशाही ॾिनी हुई। तव्हां ॿार हुन धर्म जा आहियो, तव्हांखे इहे पतो न हुयो, भूल थी वई हुई न, त पोइ ॿियो कोई ॼाणे कीअं सघे। हाणे शिव बाबा द्वारा तव्हां ॼाणियो आहे, ॿियो त ॿुधाईंदा आहिनि। तव्हां त ईश्वर सैल्वेशन आर्मी आहियो, असां हाणे शिव बाबा द्वारा ई ॼाणियो आहे ऐं ॿियनि खे ॿुधाईंदा आहियो तव्हां कि कीअं असांजी सदगति थींदी आहे, कीअं शिव बाबा सभु कुझु कर्म कंदा आहिनि हिन दुनिया खे वापसि सां स्वर्ग ठाहिण। तव्हां आहियो ईश्वर सैल्वेशन आर्मी, सैल्वेशन चयो या सदगति जी आर्मी चयो। हाणे तव्हां ॿारनि ते रिस्पॉन्सिबिलिटी ठहरी, तव्हां चित्रनि ते सम्झाए सघंदा आहियो। भाषाऊं ॾाढियूं आहिनि, मुख्य भाषाउनि में चित्र ठाहिणा पवंदा आहिनि। भाषाउनि जो ॾाढो झंझट आहे।
हिन करे प्रदर्शनी बि ठाहिणी पए। चित्रनि ते सम्झाइणु ॾाढो सहज आहे। ॻोल्हे में बि सॼो ज्ञान आहे। सीढ़ी सिर्फ़ु भारतवासियुनि जे लाइ आहे। इन सां ॿिया धर्म, इन में ॿियो कोई धर्म आहे न। इहे थोरी भारत तमो प्रधान ठहींदो आहे त ॿियो न ठहींदो आहे। तमो प्रधान त सभु ठहींदा आहिनि, त उन्हनि जे लाइ बि हुजिणो खपे न। इहे सभु ॿुधी में सर्विस जा ख़्यालात अचणा खपनि। ॿ बाप जो राज बि सम्झाइणो आहे। वरसो रचयिता सां मिलंदो आहे। इहे बि सभु धर्म वारा ॼाणंदा आहिनि कि लक्ष्मी नारायण भारत में पहिरों महाराजा महारानी हुया, वह भगवान भगवती हुया। अच्छा, उन्हनि खे स्वर्ग जो राज्य कीअं मिलियो? ज़रूरु भगवान द्वारा ई मिलियो हूंदो न। कीअं, कॾहिं मिलियो, इहे कंहिंखे बि पतो न आहे। गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो आहे, पोइ प्रलय ॾेखारे छॾी आहे। रिज़ल्ट त कुझु न। इहे तव्हां ॿारनि खे सम्झाइणो आहे। चित्र त सभु तरफ़ आहिनि। लक्ष्मी नारायण जा चित्र बि हूंदा आहिनि, भले ड्रेस फीचर्स आदि ॿिया हूंदा। जेके जो आयो सो बि ठातो अथनि। श्रीनाथ वारे श्रीनाथनी, इहे राधे कृष्ण आहिनि न। श्री राधे श्री कृष्ण त ताज वारा न आहिनि, कारा बि न आहिनि। राजधानी त लक्ष्मी नारायण जी हूंदी, राधे कृष्ण जी राजधानी थोरी हूंदी। मंदिर त अनेक प्रकार जा ठाहिया आहिनि, नाम त हिकु ई रखियो आहे न, लक्ष्मी नारायण। डिनाइस्टी लक्ष्मी नारायण जी चईंदासीं। राम सीता जो घरानो, लक्ष्मी नारायण जो घरानो, राधे कृष्ण जो घरानो न चईंदासीं। उहो त अलॻि अलॻि राजधानी जा हूंदा। इहे ॻाल्हियूं मनुष्यनि जे ख़्याल में ई न आहिनि। तव्हां ॿार बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहियो। जेके सर्विस जो शौक़ु आहे उहो त फतकदा रहंदा। कोई चईंदा आहिनि असां सम्झंदा आहियूं, परंतु धीरे धीरे मुख खोलण जी बि युक्तियूं रचणी पवंदियूं आहिनि। कई सम्झंदा आहिनि वेद शास्त्र अध्ययन करण सां, यज्ञ तप आदि करण सां, तीर्थ आदि करण सां परमात्मा खे पाए सघंदा आहियूं, परंतु भॻवानु चईंदा आहिनि इहे सभु मूंखे दूरि करण जा रास्ता आहिनि। सोचो, शिव भॻवानु वाच्य जेके माण्हू सोचंदो आहे कि इहे सभु भॻवान जे मिलण जा रास्ता आहिनि, परंतु इहे दूरि करण जा रास्ता आहिनि। ड्रामा में सभिनि खे दुर्गति खे पाइणो ई आहे, त पोइ हीअं ॻाल्हियूं ठाहींदा आहिनि। अॻियां असां बि चईंदा हुआसीं कि भॻवानु जीअं चोटी आहे, कोई किथां खां वञे त मनुष्य अनेक प्रकार जे रास्ता पकिड़े, भक्ति मार्ग जा रास्ता पकिड़े पकिड़े करे जॾहिं थकी वेंदा आहिनि, तॾहिं पोइ भॻवान खे पुकारंदा आहिनि कि हे पतित पावन, बाप अची करे पावन ठाहिण जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। बाबा बग़ैर पावन थी न सघंदा, बाबा बग़ैर पावन थी न सघंदा, थकी वेंदा। भक्ति दिन प्रतिदिन पूरो थकाईंदी आहे। हाणे त मेले आदि ते केतिरा लाखों वञी करे इकट्ठा थींदा आहिनि, केतिरी गंदगी हूंदी आहे न। हाणे त मेले आदि, हाणे त अंत आहे। दुनिया खे बदिलणो आहे। वास्तव में दुनिया हिकु ई आहे, ॿ भाग ठाहिया अथनि। त दुनिया मनुष्य सम्झंदा आहिनि स्वर्ग नरक अलॻि अलॻि दुनिया आहे, परंतु इहे अधु अधु आहे। मथे में सतयुग, पोइ त्रेता, द्वापर, कलयुग। कलयुग में तमो प्रधान ठहिणो ई आहे। सृष्टि पुराणी थींदी आहे, हिन ॻाल्हियुनि खे कोई सम्झंदो न आहे। मुंझल आहिनि। कोई श्री कृष्ण खे भॻवानु त कोई श्री राम खे भॻवानु चई ॾींदो आहे। अॼुकल्ह त मनुष्य पंहिंजे खे भॻवानु चई ॾींदा आहिनि, है न। अॼुकल्ह त मनुष्य पंहिंजे खे भॻवानु चई ॾींदा आहिनि। असां ईश्वर जा अवतार आहियूं। ॾिसो, इहा कहिड़ी सुठी पॉइंट आहे। अॼु बाबा चई न, जीअं मीरा बि श्री कृष्ण खे मञंदी हुई, भले हुनखे श्री कृष्ण जे बारे में ॿिया माण्हू ॿुधाईंदा हुया, लेकिन हुन वटि मूर्ति त श्री कृष्ण जी हुई न। हिते त माण्हू जो जंहिंजे बारे में ॿुधाईंदो आहे उन्हनि जी मूर्ति रखी हुई। हाणे कोई तव्हांखे राधे कृष्ण जी कथा ॿुधाए थो, भागवतियूं करे थो, इहो उहो करे थो, त तव्हां रखो त श्री कृष्ण जो न।
है ना, कम से कम अटको त हिक ते पोइ एॾा सारा गुरुअनि जा चित्र वेही रखंदा आहिनि। त बाबा अॼु असांखे चवनि था कि अॼुकल्ह त मनुष्य ख़ुदि खे ई भॻवान जो, हुनखे ई माण्हू भॻवानु सम्झणु लॻी वेंदा आहिनि। कहिड़ो अज्ञान आहे। कहानियूं पढ़ंदा आहिनि लेकिन हिन सां बि ते बि सम्झी सघंदा आहे जेसि ताईं मीरा हुई त बि माण्हुनि में सम्झ हुई। देवताउनि जा बि मनुष्य, देवताउनि खां बि मनुष्य तिखा थी विया आहिनि। देवताऊं त बि ख़ुदि खे भॻवानु न सम्झंदा। असां ब्राह्मण ख़ुदि भॻवान सां गॾु उथंदा आहियूं, वेंदा आहियूं, खाईंदा आहियूं, पीअंदा आहियूं। जंहिंमें स्वयं भॻवानु आयो उहो ई ख़ुदि खे भॻवानु न सम्झंदो। हे अॼुकल्ह जा कलयुगी मनुष्य कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी ख़ुदि खे भॻवानु सम्झणु लॻी विया आहिनि। देवताउनि खे बि पोइ देवता चईंदासीं। इहे त पोइ मनुष्य खे भॻवानु चई ॾींदा आहिनि। ये भक्ति मार्ग आहे। देवताउनि खे देवताऊं त स्वर्ग में रहण वारा हुया। हाणे त कलयुग आयरन एज आहे, पोइ बि मनुष्य भॻवानु कीअं थी सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मां ईंदो ई आहियां संगम युग ते, जबकि मूंखे अची करे दुनिया खे ट्रांसफर करिणो आहे। कलयुग सां सतयुग थिए, बाक़ी सभु शांति धाम में हली वेंदा। उहा आहे निराकारी दुनिया, इहा आहे साकारी दुनिया। हाणे निराकारी दुनिया में थोरी सी आत्मायूं रहंदा आहिनि, साकारी दुनिया में केॾी सारी आत्मायूं आहिनि। त सतयुग में निराकारी दुनिया में ॾाढी सारी आत्मायूं हूंदियूं, साकारी दुनिया में थोरी सी आत्मायूं हूंदियूं। त बाबा चवनि था ट्रांसफर करिणो। कलयुग खां सतयुग ते बाक़ी सभु शांति धाम में हली वेंदा। निराकारी झाड़ बि सम्झण लाइ ॾाढो वॾो ठाहिणो पए। ब्रह्म तत्व बि एतिरो वॾो आहे न, जेतिरो वॾो आकाश आहे। ॿिन्हिनि जो अंत पाए न सघंदा आहियूं। ब्रह्म तत्व बि एॾो वॾो आहे जेतिरो आकाश वॾो आहे। हेॾो वॾो आकाश ऐं किथे ब्रह्म तत्व में नंढी नंढी आत्मायूं बाबा त चईंदा आहिनि हिकु वृक्ष जे मुआफ़िक़ रहींदियूं। त बाबा असांखे चवनि था भल कोशिशि कंदा आहिनि, एरोप्लेन आदि में वञो, परंतु अंत पाए न सघंदा आहिनि। समुद्र ही समुद्र, आकाश ही आकाश। आकाश या हुते त कुझु बि न आहे। भल कोशिशि कंदा आहिनि, परंतु इन ॻाल्हियुनि में सभु फ़ाइदो छा आहे। सम्झण सां पंहिंजो अक़ल कढूं। दुनिया वारा इहा मनुष्यनि जो अक़ल आहे। साइंस जो घमंड बि मनुष्य में आहे। भल केतिरो बि कोई अंत पाए, परंतु उन्हनि खे सॼी दुनिया पूॼदी त न, देवताउनि जी त पूॼ बि आहे न। तव्हां ॿारनि खे बाबा केतिरो ऊच ठाहींदा आहिनि, सभिनि खे वठी वेंदा आहिनि शांति धाम। भले इहे सभु ॼाणंदा आहिनि असां मूल वतन में वेंदा आहियूं, परंतु जंहिं प्रकार तव्हां सम्झंदा आहियो वैसे दुनिया न ॼाणंदी आहे। जीअं असां मूल वतन खे ॼाणंदा आहियूं वैसे दुनिया न ॼाणंदी आहे। उहा छा आहे, कीअं आत्मायूं हुते रहंदियूं आहिनि, पोइ नंबरवार ईंदियूं आहिनि, इहे कोई न ॼाणंदा आहिनि। ब्रह्म तत्व में निराकारी झाड़ इहे न सम्झंदा आहिनि। सतयुग में थोरा रहंदा आहिनि, बाक़ी सभु आत्मायूं मूल वतन में रहंदियूं आहिनि। जीअं इहे साकार वतन आहे वैसे ई मूल वतन आहे। जीअं इहे साकार वतन आहे वैसे ही मूल वतन आहे।
वैसे ही मूल वतन आहे बाबा चवनि था। ॾिसो बाबा मूल वतन खे आकाश जेतिरो वॾो ॿुधायईं। साकार वतन वांगुरु ई मूल वतन आहे। वतन कॾहिं ख़ाली न थींदो आहे, न इहा चई सघंदा आहियूं हाणे अंत थींदो, जॾहिं अंत थींदो त ट्रांसफर थी वेंदासीं। कुझु त हिन वतन में रहंदा न, कुझु त हिन वतन में रहंदा। सॼो वतन ख़ाली थी वञे पोइ त प्रलय थी वञे, प्रलय थींदी न। अविनाशी खंड आहे न। इहे सभु ॻाल्हियूं ॿुधी में रखणियूं आहिनि। सॼो ॾींहुं ख़्यालात हलंदो रहे, असांखे कंहिंजो कल्याण कंदा आहियूं। तव्हां संग प्रीत जुटंदी त हुननि जो परिचय ॾियनि। तव्हां संग प्रीत जुटे त हुनजो परिचय ॾियूं। उहो बाप आहे, उन्हनि सां वरसो मिलंदो आहे। कीअं मिलंदो आहे सो असां ॿुधाईंदा आहियूं। ॿुधाइण वारनि में बि नंबर वारा। कोई त ॾाढो सुठी रीति भाषण कंदा आहिनि, कोई न करे सघंदा आहिनि त सिखणो पए न। हर हिकु ॿार खे पंहिंजो पंहिंजो कल्याण करणो। जबकि रास्तो मिलियो आहे त हिक ॿिए जो कल्याण करणो आहे न। दिलि थींदी आहे ॿियनि खे बि बाप सां वरसो दिलायूं, रूहानी ख़िदमत करूं। सभु हिक ॿ जी सेवा कंदा आहिनि त हिक ॿ जो कल्याण करिणो आहे। दिलि थींदी आहे ॿियनि खे बि बाप जो वरसो दिलायूं, रूहानी ख़िदमत करूं। सभु हिक ॿिए जी सेवा कंदा आहिनि। बाबा अची करे रूहानी सेवा सेखारींदा आहिनि। ॿियो कोई रूहानी सेवा न ॼाणंदा आहिनि। रूहानी बाबा ई रूहनि जी सेवा कंदा आहिनि। रूहनि जी जिस्मानी सेवा त जन्म जन्मांतर ॾाढी कई, हाणे अंतिम जन्म में रूहानी सेवा करणी आहे जो बाबा सिखलाई आहे। कल्याण हिन में आहे, ॿियो कोई में फ़ाइदो न आहे। गृहस्थ व्यवहार में बि रहणो आहे, तोड़ बि निभाइणो आहे। उन्हनि खे बि यही सच वञी करे सम्झायो, कल्याण करो। प्रीत हूंदी त कुझु सम्झंदा, कुझु ॿुधंदा। बाबा चई न तव्हां सां प्रीत जुटायो त पोइ तव्हां कुझु ॿुधायो बि। थोरी बहुत तव्हां सां प्रीत जुटी तॾहिं त उन्हनि खे बाबा जे बारे में ॿुधाईंदासीं न। कई त ड्रिजंदा आहिनि कि पतो न असांखे बि संन्यास न करिणो पए। अॼुकल्ह संन्यास ॾाढो कंदा आहिनि। कफनी पाए छॾींदा आहिनि, अक्षर ॿुधाए, ॿ अक्षर ॿुधाए रोटी त मिली वेंदी आहे किथे न किथे। कोई दुकान ते वेंदा, ॿ पूरी ॾेई छॾंदा, पोइ ॿिए वटि वेंदा त पेट पूजा थी वेंदी। भीख मांगण वारा बि अनेक प्रकार जा हूंदा आहिनि। हिकु बाप सां त हिकु ई प्रकार जो वरसो मिलंदो आहे, हिकु ई प्रकार जो वरसो मिलंदो आहे। बेहद जी बादशाही मिलंदी आहे हिकु बाप सां। सदा निरोगी ठही वेंदा, बेहद जी बादशाही मिली वेंदी आहे आत्माउनि खे। सदा निरोगी बि ठही वेंदा आहिनि। साहूकार मुश्किल उठंदा आहिनि, ग़रीबनि जो बि कल्याण करिणो हूंदो आहे। बाबा प्रदर्शनी ॾाढी ठाराईंदा रहंदा आहिनि। छो जी गावड़े वारा ॾाढा आहिनि। मिनिस्टर आदि सम्झंदा इहा नॉलेज सुठी आहे त सभु ॿुधणु लॻी वेंदा। हा, अॻियां हली करे तव्हांजो नाम वालो थींदो, पोइ ॾाढा ईंदा, पोइ ॾाढा ईंदा। कट निकिरण में टाइम लॻंदो आहे न। राति ॾींहुं कोई लॻी वञे त शायदि निकिरी वञे, आत्मा प्योर थी वञे त पोइ इहे शरीर बि छॾंदा। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। प्रदर्शनी में बि सम्झणो आहे, सम्झाइणो आहे। मुख्य आहे ही सॼे भारत जी ॻाल्हि।
भारत जो राइज़ थी वेंदो आहे त सभिनि जो राइज़ थी वेंदो आहे। प्रोजेक्टर सां बि प्रदर्शनी में जास्ती सर्विस थी सघंदी आहे। धीरे धीरे वृद्धि खे पाईंदा वेंदा, दिन प्रतिदिन तव्हांजो नाम बालो थींदो वेंदो। इहे बि लिखिणो खपे। 5000 वर्ष पहिरियों बि ईअं थियो हुयो। इहे त वॾी वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। बाबा इशारो ॾींदा आहिनि, ॿार ॾाढियूं ॻाल्हियूं भुलिजी वेंदा आहिनि। कोई बि हूंदो त चईंदो अॼु खां 5000 वर्ष पहिरियों बि ईअं हुयो। आहे ॾाढो क्लियर ॻाल्हि। परंतु जॾहिं कंहिंजी बुद्धि में इहे वेह अख़बार में विझी सघंदा आहिनि त कुझु सम्झनि त सही। ज्ञान मार्ग में ॾाढी फर्स्ट क्लास अवस्था खपे, है ना। अख़बार में बि विझी सघंदा आहिनि त कुझु सम्झे त सही उहो माण्हू। ज्ञान मार्ग में बि ॾाढी मतिलबु अख़बार में विझण वारा बि ईअं विझनि ताकी माण्हू सम्झनि। त ॾाढी फर्स्ट क्लास अवस्था खपे। अहिड़ी ॻाल्हियुनि खे यादि करे हर्षित बि रहणो हूंदो आहे। प्रैक्टिस थी वञे त पोइ अवस्था ॾाढी ख़ुशि मिज़ाज थी वेंदी। अच्छा, मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। ब्यास सभिनि सां बुद्धि जी प्रीत तोड़े हिकु बाप सां जोड़णी आहे। सभिनि जी प्रीत हिकु बाप सां जोड़ाइण जी सेवा करणी आहे। ॿियो आहे सच रूहानी ख़िदमतगार ठहिणो। पंहिंजो बि कल्याण करिणो आहे, ॿियनि खे बि रास्तो ॿुधाइणो आहे। अवस्था ॾाढी ख़ुशि मिज़ाज ठाहिणी आहे। वरदाना पंहिंजे श्रेष्ठ व्यवहार द्वारा सर्व आत्माउनि खे सुख ॾियण वारा महान आत्मा ठहो। जो महान आत्मायूं हूंदियूं आहिनि न, उन्हनि जे हर व्यवहार सां सर्व आत्माउनि खे सुख जो वरदान मिली वेंदो आहे। जो महान आत्मायूं आहिनि न, उन्हनि जे व्यवहार सां सर्व आत्माउनि खे सुख जो वरदान मिली वेंदो आहे। उहे सुख ॾींदा आहिनि ऐं सुख वठंदा आहिनि। त चेक करो, महान आत्मा जे हिसाब सां सॼे ॾींहं में सभिनि खे सुख ॾिनो, पुण्य जो कमु कयो। पुण्य अर्थात कंहिंखे अहिड़ी चीज़ ॾियण जंहिंसां आत्मा सां आशीर्वाद निकिरे। त चेक करो कि हर आत्मा सां आशीर्वाद मिले थो। कंहिंखे बि दुख ॾिनो वतो त न, तॾहिं चईंदासीं महान आत्मा। महान आत्मा अर्थात दुख ॾे न, दुख वठे बि न, सुख ॾे सुख वठे। स्लोगन करण खां पोइ सोचणु पश्चाताप जो रूप थी वेंदो। अव्यक्त इशारो, संस्कार व नेचर त हर हिक जी पंहिंजी पंहिंजी आहे, लेकिन सर्व जो स्नेही ऐं सर्व ॻाल्हियुनि में संबंध में सफल, मनसा में विजयी, वाणी में मधुरता तॾहिं अची सघंदी आहे जॾहिं ईज़ी नेचर हूंदो। बाबा चवनि था संस्कार त अलॻि अलॻि हूंदा आहिनि, लेकिन सर्व जो स्नेही, सर्व ॻाल्हियुनि में संबंध में सफल, मनसा में बि विजयी, वाणी में मधुरता तॾहिं अची सघंदी जॾहिं असांजो नेचर ईज़ी हूंदो। ईज़ी नेचर अर्थात जहिड़ो समय, जहिड़ो व्यक्ति, जहिड़ी सर्कमस्टेंसिस उनखे परखंदे हुए पंहिंजे खे ईज़ी करे छॾियो। ईज़ी अर्थात मिलनसार, मोल्ड करे वठो। ईज़ी माना अलबेलो न रहणो। ईज़ी माना अलबेलो न रहणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।